नाज़रीन, सकरन में ॻोठाणनि जो ज़मीन ते बाअसरनि पारां कब्ज़े ऐं पुलिस पारां बिला वजह गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाज। सकरन भरिसां ॻोठ मीर एवज़ उनड़ देह बाहू जे रहवासियुनि लियाकत उनड़, मक़बूल अहमद उनड़ ऐं पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु सकरन में एहतजाज कंदे चयो आहे त असांजे सरवरी ज़मीन 13 एकड़ 39 घंटा देह बाहू में आहे, जंहिंजे 8 एकड़नि ते नवाबशाह कोर्ट में केस हलंदड़ आहे। अस्सलाम वालेकुम। मुझो नालो लियाकत अली, ज़ात उनड़, ॻोठ मीर उनड़, तालुका सकरन देबाऊ में आहे। मुझी वाल साहब जी सरवी ज़मीन 13 एकड़ 39 वेसा आहे, जंहिं में 8 एकड़नि ते केस हलंदड़ आहे। सिविल कोर्ट नवाबशाह नी उन खां बावजूद कब्ज़ेदार मोहम्मद साले ऐं गुलाम सेना ऐं उन्हनि जा पुट कल्ह 7 तारीख़ वापसी थियण खां पोइ कोर्ट खां सकरन थाणी पुलिस मूंखे होटल तां गिरफ़्तार करे थाणी ते लाकअप करे ऐं इहो चयो वियो त कंहिं चङी माण्हू जे साम्हूं वेही असांखे कब्ज़ेदारनि खे बनी लिखी ॾे, न त तो ते कूड़ियूं एफआईआरूं करे तोखे चालान कयो वेंदो। ऐं उन खां पोइ मुंहिंजा बच्चा बुख ते तड़पी रहिया आहिनि। पुलिस मूं ते ज़ोर बार विझी वॾे माण्हुनि जे साम्हूं बनी लिखण जी साज़िशूं करे रही आहे ऐं कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾेई रही आहे। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी।